नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या ख़ातमुन नबिय्यीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आऊं आहियां नात खां मोहम्मद मज़हर अब्बासी कादरी। प्रोग्राम सलाम रमज़ान सां गॾु हाज़िर आहियां। असां सां गॾु महिमान आहिनि जनाब डॉक्टर मुफ्ती नजमुद्दीन अशरफ़ी साहब। हर प्रोग्राम जी हिन प्रोग्राम में भी मेहरबानी फरमाई अथऊं। दोस्तो, रमज़ान हिकु अहिड़ो भलारो महीनो आहे जेको असांखे हुज़ूर जे सदके मिलियो आहे। हिन रमज़ान खे फ़ज़ूलियात खां असां बचायूं, असां रमज़ान जी ताज़ीम कयूं। फ़ुज़ूल कमनि खां बहितर आहे त असां हिन रमज़ान में इबादत कयूं। ॾिसो, इहो रमज़ान एॾो अज़ीम बरकतुनि वारो हुयो, राति बि बख़्शिश वारी, ऐं हर इफ़्तारी ते बेशुमार जेके गुनाहगार आहिनि उन्हनि जी बख़्शिश थिए थी। सो उमेदु आहे अल्लाह ताला खां त असां गुनाहगारनि जी बि हिन रमज़ान जे सदके हतमी बख़्शिश थींदी। अचो त असां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे मुफ्ती साहब जी तरफ़ हलूं था। अस्सलामु वालेकुम मुफ्ती साहब। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। ठीकु आहियो? जी हज़र भाई, महिरबानी अव्हां जी, अव्हां प्रोग्राम में शामिल आहियो हर रोज़ जी रमज़ान में। कीअं रमज़ान गुज़रे पियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान बहितर। यकीनन अव्हां जी मसरूफ़ियात रमज़ान में काफ़ी हूंदी। छा मदारिस वग़ैरह पढ़ाइण में रमज़ान में छुट्टी हूंदी आहे? जी हाँ, बिल्कुलु। जेको आहे मदारिस खे असांजी छुट्टी हूंदी आहे 15 शवाल खां वठी करे ऐं 10 शवाल ताईं। 10 शवाल ताईं। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन साल बि सिर्फ़ु असांजे पंहिंजे मदरसे मां 25 ॼणा असांजा 5 शागिर्द मसाजिद में, मुख़्तलिफ़ मसाजिद में तरावी पढ़ण। माशाअल्लाह। जी हाँ, 25 तादाद काफ़ी आहे। 25 ॼणा जेका आहे तस्कीरदाई में, लाड़काणी, मुख़्तलिफ़ मसाजिद में माशाअल्लाह त छुट्टी आहे। उन खां अलावा जेको आहे हर को रमज़ान शरीफ़ में क़ुरान करीम जो हुफ़ाज़ तक़रीबन उनजो तइदाद ज़्यादा हूंदो आहे। उलमा जे मदरसे में बि, दरस निज़ामी में बि छा तो हाफ़िज़ हिफ़्ज़ मुकमल कनि था त भई उहे वठी दरस निज़ामी पढ़ण लाइ आलिम कोर्स कनि था। त उन्हनि में बि उन खां अलावा इम्तिहान थियनि था सालियाना, रजब में थियनि था, शोबान में, पोइ शोबान में वरी छुट्टी कंदा आहिनि 15 शवाल खां वठी 10 शवाल। अच्छा। जी हा, इन करे इन मदारिस खे छुट्टी आहे। सही। उन खां बाद हर कोई रमज़ान शरीफ़ के बरकतुनि खे सहण में, रिपीटनि में, अल्लाह ताला जे रज़ामंदी में। अच्छा मुफ्ती साहब, हाफ़िज़ क़ुरान वॾी मुशक़त करे थो। जी हा, जेको ॾिसो जेको सबक़ पढ़े थो, ख़ासि करे हिन रमज़ान तरावीह जो छो करे इनखे तरावीह में पढ़ाइणो हूंदो आहे, उनजो ज़हन मतिलबु वॾो हिकिड़ो वॾी महिनत करे थो। सलाम आहे उनखे, छो जे करे हुनखे सबक़ बि पूरो करिणो हूंदो आहे इन्हनि 20 रकातुनि में, ऐं किथे उनखे मतिलबु वरी हिकु रकात में उनखे कट करे ऐं उनखे पढ़णो पवंदो आहे। इहो वॾो हिकिड़ो जी बिल्कुलु। जेके सलाम आहे उनखे। हा बिल्कुलु, जेके क़ुरान करीम जा हुफ़ाज़ आहिनि, हाफ़िज़ सगोर आहिनि, अल्लाह ताला उन लाइ बेशुमार इनामात रखिया आहिनि। इन खां वॾो कहिड़ो इनाम आहे जो अल्लाह ताला पंहिंजो कलाम उन्हनि जे सीने में। अल्लाहु अकबर। अल्लाह तबारक व तआला जो इनाम आहे जो अल्लाह पंहिंजे कलाम खे उन्हनि जे सीने में समायो। इहो हुज़ूर जो सदको आहे। हुज़ूर जो सदको आहे। कंहिं इंसान खे ताक़त न आहे जो पंहिंजे तरफ़ां जेको आहे क़ुरान करीम खे यादि करे सघे। इहा क़ुरान करीम जो ई मौजज़ो आहे, अल्लाह तबारक व तआला जी अता आहे जो एॾो सारो क़ुरान करीम इंसान जे सीने में, बल्कि नौजवान नंढा बल्कि नाबालिगनि खे बि क़ुरान करीम यादि थी। हाणे असां हाल ई में जामशोरे में प्रोग्राम जी तकरीब हुई, उते हाफ़िज़नि 3 हाफ़िज़नि जी दस्तार हुई। 7 साल जे हाफ़िज़ जी ज़ियारत कई। 7 साल काफ़ी नंढी उमिरि आहे, इहा त खेॾण जी उमिरि हूंदी आहे। जी जी सही। ऐं उन बल्कि जेके असांजे शाम खां नात ख़ान आयो उन बाक़ाइदा हुनजी वीडियो भरे पियो त इनखे एॾो माना सराहे पियो त 7 सालनि जो नंढड़ो ऐं हाफ़िज़ क़ुरान थियो आहे। ईअं वॾी हिकिड़ी ॾिसो, अल्लाह ताला पंहिंजी क़ुरान पाक जी हिकिड़ी ताज़ीम करी आहे ऐं उनजी हिफ़ाज़त करे थो। जीअं असांजा हाफ़िज़ जेके सगोरा आहिनि नमाज़ में तरावीह पढ़ाईंदा आहिनि ऐं उनखां साफ़ थी वेंदी आहे त पोयां वरी लुकमो ॾियण लाइ हूंदा आहिनि, पोयां दोस्त हूंदा आहिनि। ॾिसो, इहा बि अल्लाह ताला पंहिंजी क़ुरान जी हिफ़ाज़त करे थो। ज़बर ज़ेर जो तब्दील थियण बि। को बि किताब के पहिरियां आसमानी किताब हुआ, तौरात हो, ज़बूर हो, इंजील हो, उहो अंबिया खां अलावा उम्मतनि खे सॼा यादि न हुया। इहे क़ुरान करीम जो मौजज़ो आहे जो अल्लाह तबारक व तआला मदीने वारे घोट सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सबब ऐं ज़रिए आता सां हुज़ूर जो उम्मत जे जेका उलमा त आहिनि या हुफ़ाज़ आहिनि या नंढनि ॿारनि जे बि अल्लाह ताला सीने में समायो। बिल्कुलु जो वॾो शान आहे। ऐं रब करीम तरावीह जे ज़रिए साण 30 पारा पढ़ण जो उन्हनि खे तौफ़ीक़ मिले थी। ॼण त रमज़ान शरीफ़ जो महीनो
ख़ासि करे हुफ़ाज़ लाइ इंतिहाई अहमियत वारो, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हर कंहिंजे लाइ अहमियत वारो आहे, पर हाफ़िज़नि खे ख़ुसूसी तयारी करणी पए थी, तरावीह जे लाइ पढ़णो पए थो, राति किथे सवा पारो, किथे ॾेढ पारो, किथे पारो, किथे कहिड़े तरीक़े सां, जहिड़े तरीक़े सां बि हुते हुनजो ख़तम शरीफ़ जो सिलसिलो हूंदो आहे, डेली उन्हनि खे 3-3 4-4 भेरा ॾियणा पवनि था, उन खां बाद पढ़णो पवे थो। सुभान अल्लाह। उहे ख़ुशि नसीब आहिनि वालिदैन जंहिंजी औलाद हाफ़िज़ क़ुरान आहिनि। अल्लाह पाक सभिनी खे इन सादत सां मालामाल फ़रमाए। सवालात जी तरफ़ हलूं था। मुफ़्ती साहिबु हिकिड़ो सुवालु आहे, अहम सुवालु आहे अव्हां सां। गुसल जीअं बाने ते फ़र्ज़ थी चुको आहे, ठीकु आहे, गुसल जे दौरान अगरि हलक में पाणी हले वियो त उन जे लाइ छा हुकुम आहे? जी हाँ, यानी रोज़े जी हालत में? जी, रोज़े जी हालत में, रोज़े जी हालत में। नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त अगरि बिलफ़र्ज़ को नौजवान दोस्त रोज़े जी हालत में आहे ऐं हुनखे इहतिलाम थिए थो, गुस्ले जनाब जी हुनखे हाजत थिए थी, त सभ खां पहिरियों हीअ आहे त इन सां रोज़े जे मथां को असरु नथो थिए। ठीकु, रोज़ो हुनजो दुरुस्त आहे, रोज़ो शाम ते पूरो करे बाक़ी आहे। ठीकु, बाक़ी रही ॻाल्हि गुसल जी, त गुसल में गराड़ा करणा आहिनि, नक में पाणी ॾियणो आहे, त हाणे इन में थोरो इहो आहे त हिनखे एहतियात करणी आहे त गराड़ा जी जॻह ते हिनखे गुरड़ी करणी आहे। नक जे मथे नरम हड्डी ते पाणी पहुचाइण वारो सिलसिलो नाहे करणो। हाणे जहिड़े तरीक़े सां वुज़ू में इंसानु जेको आहे गुरड़ी करे थो, हिनखे बाक़ी सॼे जिस्म ते पाणी खे सही तरीक़े सां जेको ॾियणो फ़र्ज़ु आहे उहो मुकमिल तौर ते जेको आहे उहो करे, बाक़ी एहतियात करे त पाणी जेको आहे हलक खां हेठि न वञे, ऐं इहो एहतियात करे पाणी जेको आहे नरम हड्डी ते। हाणे इहो यानी टियों फ़र्ज़ु जेको पंहिंजे सॼे जिस्म ते पाणी हलायो। जी हा, हाणे इहो पाक थी वियो। जी हा, इहे आहिनि टई फ़र्ज़ हुनखे अदा, टई फ़र्ज़ अदा थी विया। गुरड़ी बि वारो बि फ़र्ज़ु अदा थी वियो, नक में वारो बि फ़र्ज़ु अदा थी वियो, जेको आहे जिस्म वारो बि फ़र्ज़ु अदा, टई फ़र्ज़ जी हालत में आहे। हा, टई फ़र्ज़ अदा थी विया। सिर्फ़ु हीअं आहे त मुबालगो नाहे करणो, छो त मुबालगो कंदो त पाणी जे हेठि वञण जो ख़तरो आहे या पाणी जे दिमाग़ ते चढ़ण जो ख़तरो आहे। फ़राइज़ टई अदा थी विया, पर मुबालगो न कंदो हाणे, छो त मुबालगे अगरि मुबालगो करे ॿुधाई ऐं गराड़ा एतिरे ते कंहिंजो पाणी पोइ भॼी पवंदो। सही। अच्छा, पोइ इहे जीअं अव्हां फ़रमायो त हिकिड़ो फ़र्ज़ु अदा करे, ठीकु आहे, गुरड़ी कई त हुनजा गराड़ा बि थी विया, नक में पाणी बि थी वियो, हाणे इफ़्तारी थी वई, हाणे उनखे उहे 2 फ़र्ज़ पूरा करणा आहिनि, जी हा। फ़र्ज़ वात में गुरड़ी करणु आहे, नक में पाणी ॾियणु आहे, ठीकु, इहो फ़र्ज़ु आहे, ऐं पाणी खे वहाइणु इहो फ़र्ज़ु आहे। इहे टई फ़र्ज़ पूरा थी विया, सिर्फ़ु उन में ज़्यादती नाहे करणु। ज़्यादती न, जीअं आम ॾींहंनि में रोज़े जी हालत घणो असां कंदा आहियूं त पाणी भले वञे बेहतियाती, हा, इहो मुबालगो असां हिनखे चवंदा आहियूं। इहो जेको मुफ़्ती साहिबु इहो थोरो हसास मसइलो आहे, गरड़ो करणु, गराड़ा करणु ऐं नक में पाणी विझणु, त इहो मतिलबु हा, इन करे मुबालगे खां इन करे असां एहतियात करायूं था त इन में इहो ख़तरो आहे त पाणी मुबालगे सां हिन जे नड़ी में हेठि हलियो। अच्छा, इहा इजाज़त आहे त तव्हां इहे 2 फ़र्ज़ रहायो, इहे तव्हां इफ़्तारी खां पोइ कयो? न, न, छो रहायूं छो? गुरड़ी करे थो न, गुरड़ी करणु आहे, नक में पाणी ॾियणु आहे, उहो अदा करे थो, सिर्फ़ु उन में हद खां तजावुज़ो नथो करे, आम ॾींहंनि में असां तजावुज़ो कंदा आहियूं। सही, बाक़ी अदा करे थो, उन जा 3 फ़र्ज़ अदा थी विया। मुफ़्ती साहिबु हिकिड़ो ॿियो सुवालु आहे अव्हां खां। अमूमन ॻोठ में इहा आदत घणी हूंदी आहे बीड़ी जी, ठीकु आहे, तंबाकू वारी बीड़ी ऐं हुके जी, जेके शायदि चिल्म या कुझु इहो बि लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि। इहो हालांकि धुओं आहे, हुननि खे इहो महसूसु न, इहो सिर्फ़ु धुओं आहे, हिन में लिक्विड वग़ैरह नाहे या खाधो नाहे। इहो रोज़े जी हालत में इन खां केतिरो बचणु खपे? जी हा, इहो असांजे ॻोठाणनि खे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदा। जी, ऐं उन्हनि खे जेके असांखे ॿुधनि था पिया, असांखे ॾिसनि था पिया, जेके चिलम खे पीअनि था या हुके खे पीअनि था या तंबाकू नोशी इस्तेमालु कनि था। शीशो बि अॼुकल्ह आम थी वियो आहे, नौजवान में शीशे नाले सां हुके जो स्टाइल आहे, हुको शीशो। सही फरमाया था, नौजवाननि में इहो ॾाढो शौक़ फैशन में शुमारु थी वियो। जी हा, अॼुकल्ह आम नौजवान बि हिन जे अंदरि मुब्तला आहिनि काफ़ी सारा। ऐं उन्हनि सभिनि खे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं रोज़े जी हालत में आहे ऐं रोज़े जी हालत में चिलिम या हुको या जेको आहे तंबाकू सिगरेट वग़ैरह या जेको आहे अॼुकल्ह शीशो जेको सिलसिलो इहो अची वियो आहे, इहो को इस्तेमालु करे थो त इंसानु रोज़ो भॼी पवंदो हुननि जो, त लिहाज़ा इनखे रोज़े जी हालत में न इस्तेमालु करणु घुरिजे। उनखां अलावा बि इहे आदतूं ठीकु न आहिनि, न इस्तेमालु करणु घुरिजनि। पर बाज़ औक़ात जाते कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जेके इस्तेमालु कनि था तंबाकू खे,
त पोइ उन्हनि जे लाइ इहो आहे त उहो पंहिंजे रोज़े जे औकात खां पहिरियां या बाद में न कनि। रोज़े में अगरि इन्हनि मां कोई इस्तेमालु कंदो चिलिम इस्तेमालु कोशिशि कनि त इहा आदत कढी छॾनि। हा, कोशिशि कनि त आदत कढी छॾनि, छो त उहो नुक़सानकार आहे, उनजी पंहिंजी सिहत लाइ नुक़सानकार आहे, उनजे लाइ लंग्स लाइ नुक़सानकार आहे, अॻिते हली करे इहो इस्तेमाकाज़ करे सघनि था, उन लाइ नुक़सानकार आहे। शरीयत में बि मना आहे, ममनून आहे। हा, शरीयत में बि जेका आहे उहा नशेआवर चीज़नि खां मना आहे, इहो नशो ई आहे, हिकु क़िस्म जो तंबाकू वग़ैरह इस्तेमालु करणु। त बहितर इहो आहे त इहा न कनि। बाक़ी जेतिरे ताईं रोज़े जो तालुक़ु आहे, अगरि रोज़ो रखियो अथसि ऐं रोज़े जी हालत में उन चिलिम छिकी या हुको वग़ैरह छिकियो आहे या इहो शीशो वग़ैरह इस्तेमालु कयो आहे, पीतो आहे, हुके वांगुरु जेको आहे नड़ वग़ैरह उन में लॻल हूंदा आहिनि, असां ॾिठो आहे सोशल मीडिया ते, त बिल्कुलु उन सां रोज़ो भॼी पवंदो, फासिद थी। अच्छा जी हा। अच्छा, ॿियो हिकिड़ो प्रोग्राम बि इख़्तिताम जी तरफ़ हले थो अचे, जेके टाइम असां वटि मख़सूसु हूंदो आहे। हिकिड़ो ॿियो बि सुवालु आहे त सुन्नत तरीक़ो इफ़्तारी जो छा आहे? छा हुज़ूर अलैहि सलाम छा सां इफ़्तार फ़रमाईंदा हुया? इहो असांखे ऐं असांजे सामईन नाज़रीन खे ॿुधाईंदा। जी हा, मज़हर भाई आउं सामईन ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां, जेतिरे त मां सुवालु कयो त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं अफ़्तारी फ़रमाईंदा हुआ त पाण छा सां अफ़्तारी फ़रमाईंदा हुआ? सुन्नत तरीक़ो छा आहे? मज़हर भाई तिरमिज़ी शरीफ़ जे अंदरि हदीस पाक ईंदी आहे, हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां रिवायत आहे त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन अफ़्तारी महल यानी नमाज़ मग़रिब जे अदा करण खां पहिरियां जेका तर खजूर आहिनि, तर कतलू ऐं ख़ारकूं आहिनि, पाण उन्हनि सां अफ़्तार फ़रमाईंदा हुआ। अगरि तर ख़ारकूं मौजूदु न हूंदी हुयूं त पाण ख़ुश्क ख़ारकुनि सां रोज़ो अफ़्तार फ़रमाईंदा हुआ। अगरि ख़ुश्क ख़ारकूं बि अवेलेबल न हूंदी हुयूं, मौजूदु न हूंदी हुयूं, त पाण पाणी सां बि अफ़्तार फ़रमाईंदा हुआ। त ख़ारक सां तर हुजे या ख़ुश्क हुजे या पाणी सां, इन्हनि सभिनि सां रोज़ो जेको आहे अफ़्तार करणु सुन्नत आहे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी। त असांखे बि ईअं करणु घुरिजे, रोज़े जे अफ़्तार में सुन्नत ते अमल कंदे असां बि तर ख़ारकनि सां रोज़ो जेको आहे अफ़्तार कयूं। जेकॾहिं तर ख़ारकूं न आहिनि त ख़ुश्क ख़ारकनि सां अफ़्तार कयूं, जेकॾहिं ख़ारकूं अवेलेबल न आहिनि त पाणी जे डुक सां पहिरियां असां रोज़ो अफ़्तार कयूं। इहो सुन्नत तरीक़ो आहे रोज़े जी अफ़्तारी जो। जी ॾिसो, हुज़ूर अलैहिस्सलाम एतिरी मतिलबु अहसन तरीक़े सां ऐं सुहिणी अमल जे हवाले सां इफ़्तारी फ़रमाईंदा खजूर सां। असां वटि त ॾिसो 20 क़िस्म जा खाधा मौजूदु आहिनि, हुज़ूर जो सदको आहे, यकीनन अल्लाह ताला जो शुक्र आहे। पोइ बि असां में एतिरी इबादत जी सघन आहे ऐं एतिरो। जी असां वटि त अलाह केतिरा खाधा मौजूदु आहिनि। नाज़रीन खे मां इहो बि अगरि टाइम मां इजाज़त ॾियो त मां इहो बि ॿुधाईंदो हलां त खजूर जेका आहे न, उन में जेके आहिनि ग़िज़ाईअ सां भरपूर हिकिड़ो फल आहे। सही। अव्हां जे जिस्म जे अंदरि जेका कमज़ोरी पैदा थिए थी रोज़े सां, खजूर उनखे सही ऐं अहसन नमूने सां पूरो करे। सुभान अल्लाह। कतल जे अंदरि, ख़ारक जे अंदरि अल्लाह तबारक व तआला ग़िज़ायत सां भरपूर उनखे बणायो आहे। त जॾहिं असां खजूर सां रोज़ो अफ़्तार कंदासीं, कतल सां रोज़ो अफ़्तार कंदासीं, त असांखे सुन्नत जो सवाबु मिलंदो। उन सां गॾु असांखे जिस्मानी फ़ाइदा बि हासिलु मिलंदा ऐं उन सां गॾु असांजी जिस्मानी हल्को खाधो बि आहे इहो। हा जी बिल्कुलु। जी डायरेक्ट असां सख़्तु खाधो खाधोसीं त यकीन असांखे मादे खे वठंदी आहे। छो जो बुख जी हालत में इंसानु आहे, ज़ाहिर चए थो त मां कुझु खावां, खाइण सां डायरेक्ट मादे ते असरु, पर हीअ हल्की ग़िज़ा आहे। बिल्कुलु हल्की ग़िज़ा आहे ऐं ग़िज़ाईअ सां भरपूर आहे ऐं उन खां अलावा जिस्म खे सेहतमंद बणाइण लाइ ऐं जिस्म जी कमज़ोरियुनि खे ख़तमु करण लाइ बहितरीनु आहे। अमूमन असांजे हिननि मसाजिद में इहो अमल रहियो आहे, जेके दोस्त असांजा मसाजिद में खजूर सवाब जिनी असां वठी करे ऐं माण्हुनि में तक़सीम कंदा आहिनि, यकीन उनखे सवाब माशाअल्लाह इहो तमामु ज़्यादा आहे असां वटि। ऐं अल्हम्दुलिल्लाह मदीने पाक में बि असां ॾिठोसीं त उते सॾे करे जेको आहे मदीने पाक में। ऐं अॼु अवां असांजे लाइ बि खजूर जो तोहफ़ो खणी आया आहियो, दिलि चए थो ॿुधायां। जी हा, इन करे त असां बि सवाब में शामिलु थियूं ऐं जॾहिं असां नाज़रीन खे ॿुधायूं था त ख़ुदि बि अमल कयूं। जॾहिं असां अमल कंदासीं त असांजे ज़ुबान में बि अल्लाह सां असरु पैदा कंदो ऐं रब करीम नाज़रीन खे बि अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन करे असांजी दिलि चाहियो त जेको आहे उहो खजूर आउं ॾियां ऐं रोज़े में अफ़्तारी में ऐं सहरी में इस्तेमालु कनि त हिन फ़क़ीर खे बि अल्लाह तबारक व तआला रमज़ान शरीफ़ जो बरकतूं अफ़्तारी जी सवाब वग़ैरह अल्लाह सां हिन फ़क़ीर खे वॾी महिरबानी। अवां आया ऐं प्रोग्राम में शामिलु थियो, वॾी महिरबानी अवां जी। इंशाअल्लाह वरी प्रोग्राम में ॿियनि प्रोग्राम में साथ रहंदो। जी नाज़रीन, अवां बहितरीन तरीक़े सां असांजे मुफ़्ती साहिब खां सवालात जा जवाब ॿुधा, यकीनन असांखे अव्हांखे काफ़ी इल्मु हासिलु थियो। इंशाअल्लाह ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नातख़्वां मोहम्मद मज़हर अब्बासी क़ादरी खे इजाज़त ॾींदा। इंशाअल्लाह सलाम रमज़ान में ॿिए के प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।